अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। जीअं त सिंध यूनिवर्सिटी जी एंट्री टेस्ट वेझी आहे ऐं असांखे काफ़ी व्यूअर्स असांखे चवनि पिया त असांखे एंट्री टेस्ट प्रिपरेशन जे बारे में ॿुधायो, जनरल नॉलेज जी कीअं तयारी कजे। त अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि सिंध यूनिवर्सिटी जी एंट्री टेस्ट में जनरल नॉलेज में कहिड़े टाइप जा क्वेश्चन अचनि था। ही पास पेपर ई आहे हिकिड़ो, उन मां असां ही क्वेश्चन खया आहिनि सिंध यूनिवर्सिटी जे। हाणे ही थोरो बिलर्ड आहे, त इन करे मां छा कंदुमि, क्वेश्चन्स रीड कंदासीं, उन जा ऑप्शन रीड कंदासीं, उन जो करेक्ट ऑप्शन तव्हांखे ॿुधाईंदासीं। जीअं तव्हांजो जनरल नॉलेज जो पोर्शन स्टार्ट थींदो, उन में 20 क्वेश्चन हूंदा। 20 क्वेश्चन तव्हांखे 20 ई अटेम्प्ट करणा आहिनि, छो जो नेगेटिव मार्किंग न हूंदी सिंध यूनिवर्सिटी में। त जेतिरा वधीक तव्हांजा सही आंसर थींदा, तव्हांजे सुठियूं मार्क्स अचण जो चांस आहे। हाणे हिन में जेको पहिरियों क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग कैंपेनियन ऑफ प्रोफेट पीस बी अपॉन हिम वाज अवॉर्डेड द टाइटल ऑफ स्वर्डम ऑफ अल्लाह। जेका असां डिटेल्ड वीडियो ठाही, उन में भी क्वेश्चन मौजूद आहे, छो जो असां सिंध यूनिवर्सिटी जा पास पेपर्स एनालाइज़ करे ई उहा डिटेल्ड एंट्री टेस्ट जी वीडियो ठाही। जेकॾहिं तव्हां उहा न आहे ॾिठी त उहा बि ॾिसो, उन में तव्हांखे ख़बर पइजी वेंदो त हर सब्जेक्ट्स में कहिड़े कहिड़े टाइप जा सवाल था अचनि। ही वीडियो असांजी पर्टिकुलरली जनरल नॉलेज जी आहे, त असां हिन में सिर्फ़ु जनरल नॉलेज जी डिस्कस कंदासीं। हाणे पहिरियों सवाल हुयो त स्वर्डम ऑफ अल्लाह कहिड़े कैंपेनियन खे सॾियो वियो आहे। त इन जा जेके ऑप्शंस 4 मौजूद आहिनि, उहा आहे हज़रत ख़ालिद बिन वलीद, हज़रत अबू बकर सिद्दीक, हज़रत उमर फारूक, हज़रत अली अल मुर्तज़ा। ये 4 ऑप्शंस मौजूद आहिनि ऐं इन में जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो ए आहे, हज़रत ख़ालिद बिन वलीद। उन खां पोइ नेक्स्ट क्वेश्चन आहे, द होली बुक इंजील वाज रिवील्ड बाय अल्लाह अपॉन। इंजील जेको किताब आहे, 4 जेके असांजा वॾा आसमानी किताब आहिनि, उन्हनि मां इंजील भी हिकिड़ो किताब आहे, उहो कहिड़े पैगंबर ते नाज़िल थियो। त इहो जेको आहे हज़रत ईसा ते नाज़िल थियो। हाणे तव्हांखे इन सां रिलेटेड प्रिपरेशन करणी आहे जनरल नॉलेज में कीअं। हाणे इंजील त हज़रत ईसा ते नाज़िल थियो, ईअं ई ज़बूर कंहिं ते नाज़िल थियो उहो तव्हांखे ॾिसणो आहे, तौरेत कंहिं ते नाज़िल थियो उहो तव्हांखे ॾिसणो आहे, ऐं क़ुरान मजीद त असांजे पैगंबर हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो। इहे तव्हांखे ॾिसी छॾणा आहिनि। उन खां पोइ जेको नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग बैटल लेड द फाउंडेशन ऑफ मुगल रूल इन इंडिया। त मुगल रूल जेके इंडिया में शुरू थियो, त उन जी फाउंडेशन कहिड़ी जंग खां शुरू थियो। इन जो जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो आहे ए, बैटल ऑफ पानीपत। हाणे पोइ नेक्स्ट जेको क्वेश्चन आहे उहो आहे त द लास्ट मुगल एम्परर वाज। हाणे जीअं ई मुगल बादशाह शुरू थी, त उन्हनि जो आख़िरी जेको मुगल एम्परर हो उहो केरु हुयो। उन जा जेके ऑप्शंस मिलियल आहिनि, औरंगज़ेब आलमगीर आहे ए, बी ऑप्शन आहे जलालुद्दीन अकबर, सी ऑप्शन आहे बहादुर शाह ज़फर, ऐं लास्ट ऑप्शन आहे डी ज़हीरुद्दीन बाबर। हिन जो जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो सी आहे बहादुर शाह ज़फर। ऐं ईअं ई तव्हांखे ॾिसणो आहे फर्स्ट मुगल एम्परर केरु हुयो ऐं मुगल रूल कहिड़ी ईस्वी खां शुरू थियो। इहे तव्हांखे इन्हनि सां रिलेटेड क्वेश्चन्स ॾिसणा आहिनि। त तव्हां इन MCQs मां अंदाज़ो लॻाए सघो था त किथां टॉपिक्स था अचनि, तो वरी तव्हां उन्हनि जी डिटेल्स में तव्हां पढ़ी सघो था। त मुगल एम्परर खे सॼी खे तव्हां पढ़ी वठंदव। ईअं तव्हां इस्लामियात में होली बुक्स वग़ैरह तव्हां पढ़ी वठंदव त कंहिं ते नाज़िल थिया, ऐं जीअं टाइटल्स खे पढ़ी वठंदव त कहिड़ा कहिड़ा टाइटल्स कहिड़े कहिड़े साहबिन खे मिलिया, कहिड़े कहिड़े नबियुनि खे मिलिया। त ईअं तव्हां जनरल नॉलेज जी इन सां रिलेटेड तयारी कंदा वेंदव। हाणे जेको नेक्स्ट क्वेश्चन अची वियो जनरल नॉलेज में, उहो पाकिस्तान स्टेट जे हवाले सां अची वियो। पाकिस्तान नेशनल मूवमेंट वाज फाउंडेड बाय। हाणे जेको पाकिस्तान नेशनल मूवमेंट आहे उहा कंहिंजे तरफ़ां शुरूआत कई वई। त इन जी जेको आहे लियाकत अली खान आहे, या मौलवी AK फज़लुल हक आहे, सी जेको ऑप्शन आहे मौलाना मोहम्मद अली जोहर आहे, ऐं ऑप्शन डी आहे जेको चौधरी रहमत अली। त इन जो जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो डी आहे, चौधरी रहमत अली। इन जेका फाउंडेड कई पाकिस्तान मूवमेंट खे, उहा चौधरी रहमत अली। हाणे इन में तव्हांखे इहो ॾिसणो आहे पाकिस्तान मूवमेंट स्टार्ट कॾहिं खां थी, ऐं जेके ॿिया इंपॉर्टेंट इवेंट्स थिया पाकिस्तान जी आज़ादी जे लाइ, उहे तव्हांखे ॾिसी छॾणा आहिनि, त जीअं तव्हांजी पाकिस्तान स्टेट जी तयारी थी वञे। द रियल नेम ऑफ बीअम्मा जे जेको आहे रियल नेम छा हुयो, उहो हुन में ऑप्शन आहिनि सुल्ताना बानो बेगम, बी ऑप्शन आहे आबिदी बानो बेगम, सी ऑप्शन आहे ज़ैनब बानो बेगम, ऐं डी ऑप्शन आहे सुरैया बेगम। त इन जो करेक्ट ऑप्शन बी आहे आबिदी बानो बेगम। नेक्स्ट जेको क्वेश्चन आहे उहो आहे शाहजहान मॉस्क इज लोकेटेड इन। शाहजहान मॉस्क लोकेटेड आहे, ए ऑप्शन आहे लाहौर, बी आहे ठट्टा, सी आहे कराची, ऐं डी आहे कोयटा। त इन जो जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो बी आहे ठट्टा, ऐं जेको आहे
इन में जेका ॿी हिकिड़ी मास्क आहे जेको आहे बादशाही मास्क। त बादशाही मास्क जेका आहे उहा लाहौर में लोकेट आहे। त तव्हांखे क्वेश्चन्स खे एनालाइज़ करणो आहे त सवाल शाहजहान मास्क जे बारे में पुछे थो या बादशाही मास्क जे बारे में पुछे थो। त बादशाही मास्क आहे त उहा लाहौर में आहे ऐं हिन जेको क्वेश्चन जो करेक्ट आंसर आहे उहो बी आहे, छो जो इन में शाहजहान मास्क आहे जेका ठटा में आहे। हाणे जेको नेक्स्ट क्वेश्चन आहे उहो आहे एज पर लाइन ऑफ सक्सेशन टू द प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान हु विल अज्यूम द चार्ज इन द एब्सेंस ऑफ द प्रेसिडेंट। त पाकिस्तान जी प्रेसिडेंट जी एब्सेंस में पाकिस्तान जी प्रेसिडेंट जी चार्ज कंहिं वटि ईंदी। हाणे हिन में जेके ऑप्शन आहिनि उहो आहे ए द स्पीकर ऑफ द नेशनल असेंबली इन फर्स्ट लाइन इन द टाइम ऑफ सक्सेशन, बी आहे चेयरमैन ऑफ द सेनेट, सी आहे द चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं डी आहे द फॉरेन मिनिस्टर। त इन जो जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो बी आहे द चेयरमैन ऑफ द सेनेट। हाणे जेको नेक्स्ट क्वेश्चन आहे उहो कराक्रम पास कनेक्ट्स पाकिस्तान विद, पाकिस्तान खे कराक्रम पास कंहिंसां कनेक्ट थो करे। ऑप्शन ए आहे अफगानिस्तान, बी आहे चाइना, सी आहे ईरान, डी आहे तुर्की। त हाणे जेको इन जो सही ऑप्शन आहे उहो बी चाइना आहे। जेको आहे कराक्रम पास आहे उहो पाकिस्तान खे चाइना सां कनेक्ट करे थो। ऐं उन खां पोइ नेक्स्ट क्वेश्चन आहे द लार्जेस्ट कोल रिजर्व इज फाउंडेड इन, लार्जेस्ट कोल रिजर्व फाउंडेड किथे थिया, कराची, थल, ठट्टा या थर। इन जो जेको करेक्ट ऑप्शन आहे डी आहे थर। तव्हांखे ख़बर हूंदी त थर में हिकिड़ी कंपनी वर्क करे रही आहे थरकोल जे नाले सां, त तव्हां यादि करे छॾियो त लार्जेस्ट कोल रिजर्व इज फाउंडेड इन थर। नेक्स्ट जेको क्वेश्चन आहे KANUPP इज द एब्रिविएशन ऑफ, KANUPP छा जो एब्रिविएशन आहे। त इन जो जेको आंसर आहे उहो इहो आहे त कराची न्यूक्लियर पावर प्लांट। KA रेफर करे थो कराची खे, NU न्यूक्लियर ऐं P पावर प्लांट। त अॼु जी ही वीडियो ही जनरल नॉलेज जे बारे में। इंशाल्लाह असां कोशिशि कंदासीं मज़ीद अहिड़ियूं वीडियोस ठाहे तव्हांजे लाइ अपलोड कयूं त जीअं तव्हांखे सिंध यूनिवर्सिटी जी एंट्री टेस्ट जी प्रिपरेशन में आसानी थिए। त मज़ीद अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो मां पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।